सवाल कयो आहे अब्दुल वहीद। वो तो जॾहिं हिकु शख़्स नमाज़ पढ़ाए थो पर उहो नस्वार जो मुअवली आहे ऐं हिकु या ॿ वक़्त नमाज़ न पढ़े थो, छा उन जे पोयां नमाज़ थी वेंदी? महिरबानी करे जवाबु ॾिनायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेको शख़्स नस्वार जो आदी आहे, नस्वार ॾिए थो, उन जे लाइ अर्ज़ु आहे त नस्वार तंबाकू ऐं ॿियनि मादनि सां मिली करे ठहे थी। ऐं तंबाकू जे बारे में मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ऐं अल्लामा सैविस्तानी रहमहुल्लाह ताला सख़्तु नाजाइज़ ऐं हराम जो कौल कयो आहे। अगरचे इन दौर जे आलमनि उनखे जाइज़ करार ॾिनो आहे, बल्कि मुबाह करार ॾिनो आहे, पर इहो कराहत खां ख़ाली न आहे, यानी नस्वार ॼण कराहत खां ख़ाली न आहे। ऐं ॿिए नंबर ते जेको शख़्स ॼाणी वाणी हिकु या ॿ नमाज़ूं छॾे थो ऐं उहो अलल ऐलान नमाज़ूं छॾे थो त इहो फ़ासिक आहे। ऐं फ़ासिक जे पुठियां नमाज़ अदा करणु ईअं आहे ॼण को उन जी तज़ीम करणु, ऐं फ़ासिक जी तज़ीम करणु मकरूह तहरीमी ऐं नाजाइज़ कमु आहे। इन जे करे जेको शख़्स नस्वार जो आदी आहे ऐं नमाज़ जो तारिक आहे त उहो फ़ासिक मौलिन आहे, ऐं फ़ासिक मौलिन जे पुठियां नमाज़ पढ़णु मकरूह तहरीमा आहे। जीअं रद्दुल मुहतार जे अंदरि अल्लामा शामी रहमहुल्लाह ताला फरमायो, वअम्मल फ़ासिक़ु फ़क़द अल्ललू कराहत तक़दीमिही बिअन्नहू ला युहतम्मु लिअम्रि दीनिही। बहरहाल फ़ासिक पोइ उनजे इमाम करण जे लाइ उनखे अॻियां करणु मकरूह आहे। इन करे मकरूह आहे छो जो उहो दीन जे मामलात जो एहतमाम नथो करे। अॻियां पाण फरमाइनि था, बिअन्न फ़ी तक़दीमिही लिल इमामति तअज़ीमहू वक़द वजब अलैहिम इहानतहू शरअन। उनखे इमामत जे लाइ अॻियां बिहारणु गोया के उन जी तज़ीम करणु आहे, ऐं जेको दीन जे मामलात खे छॾे फ़िस्क करे उन जी इहानत करणु वाजिबु हूंदी आहे। इन जे करे जेको शख़्स दीन जे मामलात में ख़्यालु नथो करे, एहतमाम नथो करे, त उहो फ़ासिक मौलन आहे ऐं उन जे पुठियां नमाज़ पढ़णु मकरूह तहरीमा आहे। इन जे करे जेको नमाज़ ॼाणी वाणी छॾे थो ऐं अलल ऐलान छॾे थो, बग़ैर कंहिं मजबूरी जे छॾे थो, त उन जे पुठियां ॿियूं नमाज़ूं अदा करणु मकरूह तहरीमा आहिनि। अल्लाहु आलम बिस्सवाब।